Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. अछड़े थर में अरब शिकारनि जी रस्ता रोक कंदड़ ॻोठाणनि जो जीअण तंग थी वियो। पुलिस वधीक 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। अंग 24 थी वियो। अली नवाज़, अब्दुल वाहिद, मोहरम अली ऐं हाजी अब्बास वारसनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज। ॻोठाणनि दायो आहे त अरब शिकारनि जी आमद सबबि जीअण तंग थी वेंदो आहे। अरब शिकारी जानवरनि जो शिकार कंदा आहिनि जेको क़बूल नाहे। कराची मां अख़वाबाद ताफ़तांत मुंतकिल थियल करोंडी वासी ताहिर मुग़ल ऐं इफ़्तिख़ार सुमरो ते बदतरीन तशद्दुद जी हिक वधीक वीडियो साम्हूं अची वई। करोंडी पुलिस वारसनि जी मदद खां इनकार करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त काल्ह मीडिया ते तशद्दुद वारी वीडियोज़ हलण बैदि जवाबदारनि कावड़ जी अॼु नौजवाननि ते ॿीहर तशद्दुद करे वीडियोज़ मोकिलियूं आहिनि। शिकायतुनि बावजूदि पुलिस इख़्तियारियूं मदद न पयूं कनि। पाकिस्तान में कोरोना वायरस की पखेड़ में इजाफो। 24 कलाक दौरान वधीक 8 मरीज़नि दम ॾेई छॾियो। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ भी कोरोना वायरस में मुब्तला। नून लीग तर्जुमान मरीम औरंगज़ेब मूजिब शहबाज शरीफ कोरोना की तस्दीक थियण बैदि पाण खे करंतीना करे छॾियो आहे। आमदनी का वधीक असासन वारे रेफरेंस में गिरफ्तार सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी के एहतिसाब अदालत में पेश किया वियो। फाज़िल जज की रिटायरमेंट सबब ॿुधणी 4 फरवरी ताईं मुलतवी। लाड़काणो के इलाइक़े गोठ वॾा महर में मुक़ाबले दौरान शहीद थियल एएसआई मुज़फ़र खोसो ऐं अहलकार नवाब जतोई के वारसनि वटि मेड़ मिंत काफ़िलो पहुतो। शहीदनि के वारसनि ॻाल्हियुनि लाइ वक़्तु घुरी वरितो। शहीदनि के वारसनि जो चवणु आहे त चङनि मुड़सनि जी सरबराही में 200 माण्हुनि जो काफ़िलो पहुतो जिन ग़लती तस्लीम कई। 13 डिसंबर ते गोठ वॾा महर में चढ़ाई दौरान मुबैना मुक़ाबले दौरान एएसआई ऐं अहलकार शहीद ऐं हिकु जवाबदार राजू महर मारिजी वियो। बलूचिस्तान के इलाइक़े पश्तूनाबाद में बरसात सबब कच्चे घर की छित किरण सबब एक ही कुटुंब जा 6 भाती दबजी फौत। मकामी माण्हुनि फौतुनि जा मण बलबेबा कढी इस्पताल मुंतकिल करे छॾिया। वाक़े बाद इलाइक़े में सोग जी लहर। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख। हेडलाइंस हमारे ठियों तफसीली खबरों न ब्रेक खबर।